बिशाह हज़रत शाह अब्दुल भिटाई रहमतुल्लाह अलैह जी 345 जश्न विलादत जी शानदार तकरीबों दरगाह जे सहन में केक कटण जी तकरीब का मुनक़द किए वे। बिशाह में अज़ीम सूफ़ी शायर अमन मोहब्बत भाईचारे जो अलमी पैगाम ॾींदड़ हज़रत शाह अब्दुल भिटाई जो 345 जश्न विलादत जे सिलसिले में दरगाह भिटाई जे सहन मुबारक में रूहानी अक़ीदत भरी तकरीब मुनक़द कई वे, जंहिं दौरान पीरा वेझा सैयद गदा हुसैन शाह लतीफ़ी फ़ुक़रा जमायत सां गॾिजी केक काटियो। तकरीब में लतीफ़ी फ़ुक़रा जमायत ज़ाहिरीन अक़ीदतमंदनि मुरीदनि पांधेरनि वॾे अंग में शिरकत करे भिटाई सरकार सां पंहिंजे वालिहाना अक़ीदत जो इज़हार कयो। दरगाह जो माहौल रूहानियत, ख़ुशी ऐं सरवट सां भरपूर नज़र आयो, जिते भिटाई सरकार ज़िंदाबाद जा नारा गूंजंदा रहिया। इन मौक़े ते भिटाई सादात पीरा वेझा सैयद गदा हुसैन शाह लतीफ़ी चयो त हज़रत शाह अब्दुल भिटाई जो जनम ॾींहुं असां सभिनीनि लाइ इंतिहाई ख़ुशी ऐं फ़ख़्र सआदत जो ॾींहुं आहे। भिटाई सरकार पंहिंजी शाइरी ऐं फ़िक्री ज़रिए हमेशह अमन, भाईचारे, मोहब्बत, रवादारी, इंसान जो दर्स ॾिनो आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।